हेलो दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहिया असांजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां अर्षा जागरण वहीद हिकिड़े ते केस दाख़िल करे छॾियो आहे ऐं लीगल नोटिफिकेशन वहीद हिकिड़े जे घर वञी चुको आहे। दोस्तों, आख़िर उहो मामिलो कहिड़ो जंहिं ते वहीद हिकिड़े ते FIR दाख़िल थी चुकी आहे, उहो मामिलो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो स्टार्ट कयूं था। दोस्तों, ॻाल्हि हीअ कुझु आहे अली शेर गबोल उन खां अलावा ज़मान ख़ाकी सिंध TV जे हिकु प्रोग्राम में विया हुआ जिते उते अर्षा जागराणी होस्ट हुयो। अर्षा जागराणी पुछियो त सनफ़ छा आहे ऐं उहो वरी सवाल ज़मा ख़ासिल खां पुछियो वियो ऐं उहो सवाल उन्हनि ॿिन्हिनि मां कंहिंखे बि न आयो ऐं उहे ॿई ॾाढा कंफ्यूज़ थी विया ऐं उन्हनि खे सवाल जो जवाबु न अची सघियो ओॾीमहिल। उन खां अलावा ज़मान ख़ासगी साहब ते कई वीडियो ठाहे विया जीअं त वहीद हिकिड़ो ऐं गुलाम सैन ममराणी ऐं ॿिया केतिरा हिदायत उन्हनि जी हिमायत में रहिया। वहीद हिकिड़ो हिकु वीडियो में पिणु चयो त ॿियनि जूं शायरियूं चोरी न आहिनि कयूं ऐं अर्षा जागराणी खे पिणु घटि वधि ॻाल्हाए वियो। अर्षा जागराणी वहीद हिकिड़े ते ॾमरजी पियो ऐं केस दाख़िल कराए छॾियो ऐं लीगल नोटिफिकेशन मोकिले छॾियो जेको वहीद हिकिड़े जे घर वञी पहुची वियो। अर्षा जागराणी हुन प्रोग्राम में पिणु होस्ट हुयो। दोस्तों, असांखे ईअं न करणु खपे ऐं हिकु दोस्त आहियूं, हिकिड़ी शोबिस जा महिमान आहियूं, असांखे ईअं न करणु खपे। सिंधी भाइर आहियूं ऐं असांखे ईअं न करणु खपे। अगरि अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदा। महिरबानी।